नाज़रीन, ठटो में ख़बर शामिल कंदासीं वफ़ा करम अब्बासी जी त मुख्तियार कार स्टेट हेड क्वार्टर ठटो मिस्टर ख़ादिम राजर सिंध के क़दीम तारीख़ी ऐं रूमानवी किंजर ढंढ के आसपास पयल 100 एकड़ सरकारी ज़मीनूं अख्तियारनि जो नाजायज़ इस्तेमाल कंदे सोन जहिड़नि क़ीमती प्लाटनि के किंजर जी मच्छी वांगुर होका ॾेई बिल्डर माफ़िया खां नीलाम करण जे छिरकंदड़ इंकशाफ खां पोइ अदीबनि तारीख़दाननि पाणी माहिरनि तोड़े सिविल सोसाइटी पारां किंजर जे नायाब ऐं क़ीमती प्लाटनि जी लैंड ग्रेबरनि हथां जालसाज़ी वसीले थींदड़ भुॻड़नि जी मुठ ते नीलामी ख़िलाफ़ मुहरमुल हराम खां पोइ सिंध सतह ते संदसि ख़िलाफ़ एहतजाज तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। होॾां तारीख़ी ऐं क़दीम किंजर ढंढ जे रहवासियुनि अवाम दोस्त डिप्टी कमिश्नर ठटो खां क़दीम ऐं तारीख़ी ढंढ किंजर जे नीलामी ते बंदिश विझण जो पुण मुतालबो करे छॾियो आहे। अवामी ऐं समाजी हलकनि जो चवणु आहे त जेकॾहिं मुख्तियार कार हेड क्वार्टर स्टेट ख़ादिम राजर मथां ई अख्तियारनि ऐं लाॻापियल इदारनि खे एतमाद में वठण खां सवाइ अहिड़े हसास मामले में का रिपोर्ट जारी कई आहे त उन जी क़ानूनी हैसियत ऐं अख्तियारनि बाबति शफ़ाफ़ वज़ाहत साम्हूं अचणु घुरिजे। अवामी इहो बि मुतालबो करे रही आहे त सरकारी ज़मीननि बाबति कंहिं बि क़िस्म जी फ़ैसिलनि खे क़ानून अदालती हुकुमनि ऐं सरकारी पॉलिसियुनि जे दायरे अंदरि रखियो वञे।